सिंध पुलिस जे एसपीडी जी टेस्ट ॾींदड़ उम्मीदवारनि जो प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहरो नारेबाज़ी। ख़बर मूजिब सिंध पुलिस डिपार्टमेंट एसपीएफ में टेस्ट ॾींदड़ उम्मीदवार हाशिम भट्टी, नौमान गुजर, उस्मान गिशकोरी, मौलाना अब्दुल जब्बार जी अॻवाणी में प्रेस क्लब नबीस रोड आॾो मुतालबनि जी मनता लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे दाहींदे चयो त जेएसटी ऐं पीएसटी उम्मीदवारनि खे 40 सैकड़ो मार्कुनि ते भर्ती कयो पियो वञे, जेका 14 स्केल पोस्ट आहे, जॾहिं त ॿिए तरफ़ 5 स्केल जी हेड कांस्टेबल पोस्ट ते उम्मीदवारनि खे रियायतूं न ॾिनियूं पियूं वञनि, जेको सरासर असां सां नाइंसाफ़ी आहे। हुननि वज़ीर आला सिंध ऐं वाॻियल अख़्तियारियुनि खे अपील कई आहे त असांखे बि 15 सैकड़ो ताईं रियायत ॾेई बेचैनी ख़तम करे रोज़गार ॾिनो वञे।